पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी (PTA) वापेदारनि खे हथरादू ॾांहुं AI जे महफ़ूज़, ज़िम्मेवाराणी ऐं मुहतात इस्तेमाल जे हवाले सां नओं हिदायतनामो जारी कयो आहे। हिदायतनामे में शहरियुनि खे पंहिंजी ज़ाती ॼाण जे तहफ़्फ़ुज़ खे पहिरीं तरजीह ॾियण जो मशवरो ॾिनो वियो आहे। PTA ख़बरदार कयो आहे त वापेदार हसास दस्तावेज़, सुञाणप बाबति ॼाण या ज़ाती डेटा कंहिं बि AI प्लेटफॉर्म ते अपलोड करण खां पासो कनि, छो त इन सां प्राइवेसी ऐं सिक्योरिटी जा ख़तरा पैदा थी सघनि था। अथॉरिटी वधीक चयो आहे त AI जे जवाबनि ते अंधो एतमाद न कयो वञे ऐं ॼाण जी लाज़मी तस्दीक़ कई वञे। वापेदारनि खे इहो मशवरो बि ॾिनो वियो आहे त हथरादू ज़हानत सां तैयार कयल जाली या गुमराह कंदड़ मवाद खां होशियार रहनि। अथॉरिटी जो चवणु आहे त डिजिटल दुनिया में सोची समझी ऐं एहतियात सां कमु वठण ते वापेदारनि जी ज़ाती हिफ़ाज़त खे यकीनी बणाए सघिजे थो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI जो इस्तेमालु कंदड़ ख़बरदार थी वञनि। PTA अहम हिदायतूं जारी कयूं आहिनि। हिदायतनामे में शहरियुनि खे पंहिंजी ज़ाती ॼाण जे तहफ़्फ़ुज़ खे पहिरीं तरजीह ॾियण जो मशवरो ॾिनो वियो आहे। PTA ख़बरदार कयो आहे त वापेदार हसास दस्तावेज़, सुञाणप बाबति ॼाण या ज़ाती डेटा कंहिं बि AI प्लेटफॉर्म ते अपलोड न कनि, छो त इन सां प्राइवेसी ऐं सिक्योरिटी जा ख़तरा पैदा थी सघनि था।